अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोनो। तव्हां ख़बर ॾियूं था त रमज़ान राहू कालून जे रहवासन मिसमात फरी ख़ासकली पंहिंजे पुट शमीर ख़ासकली सां गॾु प्रेस क्लब काज़िमत जी बिरादरीअ जे बासर माण्हुनि ऐं नवाबशाह पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त शेर मोहम्मद ख़ासकली सां रिश्तेदारी थियल हुई। मूंखां हुननि 3 संग वरिता ऐं फरज़ाना धी शेर मोहम्मद ख़ासकली मुंहिंजी पुट अलाह जॾियो खेॾंद हुई ऐं मंगनी पिणु थियल हुई, पर बार बार शादीअ जी मोकल घुरण जे बावजूदि हुननि रिश्तो ॾियण खां इनकार कयो। पोइ मजबूरीअ में फरज़ाना ऐं अलाह जॾियो घरां निकिरी निकाह कयो आहे, पर नवाबशाह तालके थाने जी पुलिस बासर शेर मोहम्मद ख़ासकली सां वंगार वंदे मुंहिंजे मुड़ुसु अलाह बचायो समेत मूं ते ऐं मुंहिंजे पुटनि ते अगवा जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे ऐं रोज़ रोज़ घर ते चढ़ाई करे हिरासा करे रही आहे। ऐं पुलिस जी मदद सां मुंहिंजे मुड़ुसु अलाह बचायो ख़ासकलीअ खे घरां ज़बरदस्ती खंबे खणी विया आहिनि, जेको गुर्दनि जो पिणु मरीज़ आहे। हुन सां असांखे मिलण बि कोन थो ॾियनि। असांखे ख़ौफ़ आहे त किथे मुंहिंजे मुड़ुस खे हाफ़ या फुल फ्राई न करे छॾीनि। असां वज़ीर अला सिंध ऐं IG सिंध SSP शहीद बिन नज़ीर आबाद खे अपील था करियूं त ख़ुदा असां ते रहम करे मुंहिंजे बीमार मुड़ुस खे आज़ादु करे असां सां इंसाफ़ करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। हुननि वधीक चयो त मुंहिंजे मुड़ुस खे कुझु बि थियो त हुनजो ज़िम्मेवार बासर शेर मोहम्मद ख़ासकली ऐं तालका नवाबशाह थाने जी पुलिस हूंदी। उन मजे असांजी हर मसलो थी वियो आहे, निकाह नामा हर ॻाल्हि थी वई आहे, वरी बि त माना मुंहिंजे मुड़ुस खे नथा छॾीनि। केॾीमहिल मूंखे खयो पिया वञनि, मारीनि पिया, कुटीनि पिया, केॾीमहिल मुंहिंजे घर वारे खे खयो पिया। मुंहिंजो वज़ीर आला खे अर्ज़ु आहे त माना मुंहिंजो मुड़ुसु गुर्दनि जो मरीज़ आहे। उन मजे मुंहिंजे मुड़ुस खे कुझु बि थियो, मां पुलिस ते दाईंदसि, मां SB ते दाईंदसि। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।